मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 13 सबक 25 हिस्सो चौथों मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आऊं आहियां सनौला महर। तो प्यारा बारो जीअं त असीं चैप्टर नंबर 13 जा न्यूमेरिकल्स सॉल्व करे रहिया हुआसीं, जंहिंमें असां प्रीवियस लेक्चर में न्यूमेरिकल नंबर 3 ऐं न्यूमेरिकल नंबर 4 जेको आहे सॉल्व कयो हुआसीं ऐं हींअर असीं जेको आहे त लास्ट ॿ न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं जेको आहे न्यूमेरिकल नंबर 5 ऐं 6। न्यूमेरिकल नंबर 5 जी स्टेटमेंट में चवे थो अ कॉन्वेक्स लेंस ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर फॉर्म्स एन इमेज 15 सेंटीमीटर फ्रॉम द लेंस। डिटरमाइन द पावर ऑफ अ लेंस, ऑल्सो हाउ फार इज द ऑब्जेक्ट पोजिशन्ड फ्रॉम द लेंस। हिन जी स्टेटमेंट में चवे थो त असां वटि हिकु कॉन्वेक्स लेंस आहे जंहिंजी फोकल लेंथ आहे 20 सेंटीमीटर। उन खां बाद में इहो लेंस जेको आहे उहो 15 सेंटीमीटर ते इमेज फॉर्म थो करे, यानी इमेज ठाहे थो। ॿुधायो त इन लेंस जो पावर छा हूंदो ऐं हिन लेंस खां ऑब्जेक्ट केतिरो परे हूंदो जॾहिं त उन जी जेका इमेज आहे उहा हिन लेंस खां 15 सेंटीमीटर परे ठहे थी। डेटा जी तरफ़ हलूं था प्यारा बारो। डेटा में असांखे छा छा मिलियल आहे? हिकु त फोकल लेंथ मिलियल आहे, जीअं त मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां प्यारा बारो त जॾहिं असां कॉन्वेक्स लेंस खणंदासीं त उन जी फोकल लेंथ जेका हूंदी उहा असां नेगेटिव खणंदासीं ऐं उन जो रेडियस बि जेको आहे त नेगेटिव हूंदो। उन खां बाद में जॾहिं असां इमेज जो डिस्टेंस खणंदासीं प्यारा बारो त उहो बि हिते असां जेको आहे त नेगेटिव खणंदासीं। ठीकु आहे, छाजे करे त इमेज जेका आहे उहा असांजी वर्चुअल ठहंदी। वर्चुअल जे करे हिते क्यू जो वैल्यू जेको आहे उहो नेगेटिव थी वेंदो ऐं ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त जॾहिं क्यू जो वैल्यू नेगेटिव इट मीन्स इमेज असांजी वर्चुअल फॉर्म थिए थी। उन खां बाद में असांखे मालूम छा आहे करिणो? ऑब्जेक्ट डिस्टेंस मालूम करिणो आहे त ऑब्जेक्ट जी पोजीशन किथे आहे। उन खां पोइ उन लेंस जो पावर केतिरो आहे। सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था प्यारा बारो। जीअं त असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे 1/f इज इक्वल टू 1/p प्लस 1/q। हिते असांखे जेको आहे एफ बि मिलियल आहे, यानी फोकल लेंथ बि मिलियल आहे जेका आहे 20 सेंटीमीटर ऐं उन खां बाद में क्यू जो वैल्यू बि असांखे मिलियल आहे जेको आहे 15 सेंटीमीटर। उन खां बाद में छा असां हिन टर्म खे हिन तरीक़े सां लिखी सघूं था त 1/-20 इज इक्वल टू 1/p माइनस 1/15। उन खां पोइ हाणे हीउ जेको माइनस वारो टर्म आहे प्यारा ॿारो, यानी माइनस 1/15, इनखे असां इक्वल जे हिन साइड खणी वञूं त असां वटि जेको टर्म अची वेंदो उहो थींदो प्लस जो। हीउ टर्म असांजो प्लस में तब्दील थी वेंदो। असां वटि जेको टर्म ठही वेंदो उहो ठही वेंदो 1/-20 प्लस 1/15 इज इक्वल टू 1/p। उन खां पोइ हिन ॿिन्ही टर्म्स जी असां एलसीएम वठंदासीं त हिन जी एलसीएम जेका निकिरंदी उहा निकिरंदी -60। हाणे -60 खे जॾहिं -20 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो प्लस जो 3 ऐं 3 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं त साॻियो 3। उन खां पोइ -60 खे डिवाइड कंदासीं वरी 15 सां त असांजो जवाबु ईंदो जेको आहे त -4 ऐं -4 खे जॾहिं 1 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻियो -4 ईंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो 3 - 4 घणो थींदो? -1 डिवाइड बाय -60। उन खां पोइ हीअ जेका माइनस आहे यानी -1 ऐं -60 हिते माइनस पाण में कैंसल आउट थी वेंदियूं। बाक़ी असां वटि छा बचंदो? असां वटि बचंदो जेको आहे 1 ऐं 60। ठीकु आहे, हाणे 1 ऐं 60 जॾहिं बचो त हाणे हिनखे असां बाई क्रॉस मल्टीप्लाई कंदासीं त हीउ असांजो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो सिर्फ़ु p इज इक्वल टू 60 सेंटीमीटर। यानी हीअ इमेज जेका आहे उहा हिन लेंस खां 15 सेंटीमीटर ते ठहे थी, पर असल में हिन जो जेको ऑब्जेक्ट आहे उहो किथे पियो आहे? उहो 60 सेंटीमीटर हिन लेंस खां परे पियो आहे, तॾहिं जेको आहे इमेज जेको आहे 15 सेंटीमीटर वेझो ठहे थी लेंस जे। उन खां बाद में हाणे पावर ऑफ द लेंस जे तरफ़ हलूं त उहो असां कीअं मालूम कंदासीं? इन जे लाइ असां वटि फार्मूलो आहे p इज इक्वल टू 1/f। हाणे फोकल लेंथ असांखे मिलियल आहे प्यारा ॿारो। फोकल लेंथ जो वैल्यू हिते रखियोसीं जेको आहे -20 त 1/-20 घणो थियो? p इज इक्वल टू -0.05 डायोप्टर। डायोप्टर जेको आहे उहो पावर ऑफ लेंस जो यूनिट आहे। हाणे
असां ॾिसंदासीं त हीअ इमेज जेका आहे असांजी उहा कीअं फॉर्म थी थिए जॾहिं त ऑब्जेक्ट जेको आहे उहो असांजो 60 सेंटीमीटर अवे फ्रॉम दी कॉन्वेक्स लेंस पियो आहे। हिते असांजो जेको आहे हीअ ऑब्जेक्ट आहे, इन खां असां हिकु लाइन ड्रॉ कंदासीं, हिकु रे निकिती जेका पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस हुई, उहा असांजी जेको आहे रिफ्रेक्ट थी वई। रिफ्रेक्ट थियण खां पोइ हीअ डाइवर्स थी वई। ठीकु आहे, उन खां बाद में हिकिड़ी ॿी असां लाइन ड्रॉ कंदासीं जेका ऑप्टिकल सेंटर खां सिधो मूव कंदी अॻिते। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे जेकॾहिं असां ही ॿई रिफ्रेक्टेड रे ॾिसूं, छा इहे पाण में मीट कंदियूं? कॾहिं बि न। पोइ छा कंदासीं, इन्हनि जे बैकवर्ड असां जेको आहे त ॿ लाइनियूं ड्रॉ कंदासीं। ठीकु आहे, जॾहिं ही ॿई लाइन्स असां ड्रॉ कईसीं, ही जेके रिफ्रेक्टेड रेज़ आहिनि इन्हनि जे बैकवर्ड में, त इहे ॿई लाइन्स जेको आहे हिन पॉइंट ते मिलियूं, यानी इमेज जेका आहे उहा असांजी वर्चुअल ठही ऐं उन खां पोइ इमेज जेका आहे उहा असांजी सिंबॉल ठही। ऐं ऑलरेडी असां डिस्कस करे चुका आहियूं त कॉन्वेक्स लेंस जेको हूंदो आहे उहो हमेशह इमेज जेका आहे उहा वर्चुअल ठाहींदो आहे ऐं उनजी साइज़ जेको आहे ऑब्जेक्ट खां स्मॉल हूंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में हींअर असीं हलूं था लास्ट न्यूमेरिकल जी तरफ़। तो लास्ट न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो प्यारा ॿारो त द एंगल ऑफ इंसिडेंस फॉर अ रे ऑफ लाइट फ्रॉम एयर टू वाटर इंटरफेस is 40 degree. If the ray travels through the water with a refractive index of 1.33, calculate the angle of refraction. चवे थो त असां वटि जेको आहे त पाणी आहे ऐं एयर आहे, ॿ मीडियम्स आहिनि। हिकिड़ी लाइट रे आहे जेका एयर मां पाणीअ जे तरफ़ अचे थी, उहा जेको आहे 40 डिग्री एंगल ठाहे थी। उन खां पोइ पाणीअ जी जेका रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे उहा आहे 1.33। ॿुधायो त जेका एंगल ऑफ रिफ्रेक्शन आहे उहा केतिरी ठहंदी? सभ खां पहिरियों हिन डायग्राम खे असां ॾिसंदासीं पहिरियां ॿारो त मथां असांजी हीअ एयर आहे ऐं हीअ असांजो जेको आहे वाटर आहे। ठीकु आहे, सभ खां पहिरियों असीं नॉर्मल ड्रॉ कंदासीं, हीअ असांजो नॉर्मल थी वियो। उन खां बाद में एयर मां असांजी हिकिड़ी रे अचे थी। ठीकु आहे, हाणे जॾहिं रे आई उहा हिन नॉर्मल सां हिते एंगल ठाहींदी। हाणे हिन एंगल खे असीं छा चवंदासीं, इनखे चवंदासीं एंगल ऑफ इंसिडेंस। उन खां बाद में हीअ जेका रे अचे थी प्यारा ॿारो, जेका एयर मां अचे थी, जेका इंसिडेंट रे आहे, उनजी जेका असली डायरेक्शन आहे उहा ही आहे। पर जीअं त असां पढ़ी चुका आहियूं त जॾहिं रेयर मीडियम मां डेंसर मीडियम में रे एंटर थींदी त उहा थोरो बेंड थींदी टुवर्ड्स द नॉर्मल, यानी असली हिन जी पोज़ीशन कहिड़ी आहे, उहा हीअ असली पाथ कहिड़ी आहे, हीअ आहे। पर जॾहिं मीडियम चेंज थियो, मीडियम चेंज थियण जे करे रेयर मां डेंसर जे तरफ़ जॾहिं रे आई त उहा छा थी, थोरी बेंड थी नॉर्मल जे तरफ़। त हिते हीअ जेका रे आहे उहा हिन नॉर्मल सां हिते एंगल ठाहींदी। हाणे इहा एंगल जेका आहे उनखे असां चऊं था एंगल ऑफ रिफ्रेक्शन। ऐं पुछा थो करे त हीअ एंगल असांजी केतिरी ठहंदी जॾहिं त वाटर जी रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे 1.33। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो अहिड़े नमूने सां असां डेटा जी तरफ़ हलूं था। डेटा में असांखे छा आहे मिलियल, सभ खां पहिरियां एंगल ऑफ इंसिडेंस आहे जेका आहे 40 डिग्री। उन खां पोइ रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे जंहिंखे असां एन सां शो कंदा आहियूं, उहा आहे 1.33। ऐं उन खां बाद में असांखे एंगल ऑफ रिफ्रेक्शन मालूम करणी आहे। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। हिन जो सॉल्यूशन कीअं थींदो प्यारा ॿारो, हिन जो सॉल्यूशन थींदो थ्रू स्नेल्स लॉ। जीअं त असां स्नेल्स लॉ पढ़ी आया आहियूं, उहो आहे असां वटि n इज इक्वल टू साइन एंगल ऑफ इंसिडेंस डिवाइड बाय साइन एंगल ऑफ रिफ्रेक्शन। त हिते असांखे ॿ शयूं मिलियल आहिनि, कहिड़ियूं? एंगल ऑफ इंसिडेंस बि मिलियल आहे ऐं रिफ्रेक्टिव इंडेक्स बि मिलियल आहे। त इन ॿिन्ही जा वैल्यूज़ असां हिते पुट कंदासीं। हीअ थी वेंदो असां वटि 1.33 साइन 40 डिग्री डिवाइड बाय साइन एंगल ऑफ रिफ्रेक्शन। उन खां बाद में साइन 40 जो जेको वैल्यू आहे प्यारा ॿारो, उहो आहे 0.642। हाणे असांखे मालूम छा आहे करणो, मालूम करणो असांखे एंगल ऑफ रिफ्रेक्शन। त हिते असां 1.33 ऐं साइन एंगल ऑफ रिफ्रेक्शन खे हिते रीअरेंज कंदासीं। त असांखे मालूम एंगल ऑफ रिफ्रेक्शन करणी आहे, त इन करे हिते वैल्यू असांजो रीअरेंज थी वियो। पोइ हिते असांजो जेको टर्म ठही वियो उहो थी वियो 0.642 डिवाइड बाय 1.33। हाणे जॾहिं इन ॿिन्ही वैल्यूज़ खे पाण में असां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको वैल्यू निकिरी ईंदो उहो ईंदो 0.482। हाणे छा कंदासीं, असांखे एंगल ऑफ रिफ्रेक्शन मालूम करणी आहे। एंगल ऑफ रिफ्रेक्शन जॾहिं मालूम करणी आहे त साइन असांजी इक्वल हिन तरफ़ हली वेंदी, त उहा साइन इनवर्स थी वेंदी। ठीकु आहे, जॾहिं साइन इनवर्स थी वेंदी त तव्हां साइंटिफिक कैलकुलेटर जी मदद सां साइन इनवर्स लॻाए करे 0.482
जॾहिं उन में एंटर कंदा आहियो त तव्हां वटि जेको वैल्यू ईंदो प्यारा ॿारो उहो ईंदो एंगल ऑफ रिफ्रैक्शन इज़ इक्वल टू 28.81 डिग्री। यानी एंगल ऑफ रिफ्रैक्शन जेका असां वटि ठहंदी, जेका असांखे मिली एंगल, उहा मिली 28.81 डिग्री। ठीकु आहे। हाणे जॾहिं लाइट रे अचे थी वाटर में एंटर थी थिए त उन टाइम इन जी जेका एंगल आहे उहा आहे 40 डिग्री। जॾहिं वाटर में एंटर थी वई त एंटर थियण खां पोइ उहा जेका लाइट जी रे आहे उहा टुवर्ड्स द नॉर्मल थोरी बेंड थी ऐं उते जेका हिन एंगल ठाही उहा ठाही 28.81 डिग्री। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त ही जेके न्यूमेरिकल्स आहिनि ही बि तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए चैप्टर जो आगाज़ कंदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।